सफ़र महीने जी आख़िरी अरबा जी हक़ीक़त छा आहे? मुंहिंजा साईं जो जवाबु इहो आहे त आख़िरी अरबा जी का बि हक़ीक़त कान्हे। ऐं अलमन सगोरन फ़तवा जे किताबनि में या सीरत जे किताबनि में वज़ाहत कई आहे त अक्सर जेका मशहूरु ॻाल्हि आहे त आख़िरी अरबा ते सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमारीअ जो गुस्ल कयो हो ऐं खेनि खे शफ़ा अता थी हुई। सो मुंहिंजा साईं अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। हालांकि इन ॾींहं ते कुझु रिवायतूं अहिड़ियूं मिलनि थियूं त सरकार खे बीमारीअ जी शिदत थी हुई। बाक़ी इहे बिल्कुलु मन घड़त ऐं कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त सरकार खे शिफ़ा मिली गुस्ल कयूं त हाणे इन ॾींहं ते ख़ुशी कजे या मिठाइयूं विराइजनि। बिल्कुलु सरकार सां मुहबत आहे, मुहबत कजे, उन सां ख़ुशीअ जो इज़हार जीअं रबीउल अव्वल शरीफ़ में मुस्लमान कंदा आहिनि ईअं हुअणु बि खपे। पर आख़िरी अरबा यानी सफ़र महीने जी आख़िरी अरबा जी का हक़ीक़त कान्हे। इहा बिल्कुलु ॻाल्हि मन घड़त आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।